रोहिणी जे इलाइक़े दबर थाणे जी हद ॻोठ गुलाम हैदर खोसो में मिल्कियत जे तकरार तां खोसा बरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। लठूं ऐं फरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 6 खां वधीक माण्हू ज़ख़्मियुनि में हिक धुर जे सैफुल्ला पुट ख़ान मोहम्मद खोसो, नजीबुल्ला पुट ख़ान मोहम्मद खोसो, ॿी धुर में अब्दुर्रहमान पुट मोहम्मद आलम खोसो, मोहम्मद आमिर पुट मोहम्मद आलम खोसो, ज़ाहिद हुसैन पुट अलाउद्दीन खोसो ऐं मोहम्मद अयूब पुट अलाउद्दीन खोसो शामिल आहिनि। सैफुल्ला खोसो जी धुर जो चवणु हो त असां मोहम्मद आलम खोसे खां 8 साल अॻु 2 एकड़ ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई ऐं इन जो खातो घुरण तां मोहम्मद आलम जे पुटनि ऐं सोटनि असां ते हमिलो करे असांखे मारण जी कोशिशि कई। ऐं ॿी धुर अब्दुर्रहमान जो चवणु हो त असां वालिद खां काई बि ज़मीन हिननि ख़रीद कोन कई आहे। जॾहिं त झेड़ो चोरी जे मामले तां थियो आहे। हिननि असांजे दुकान मां चोरी कई आहे। पुछा करण ते लमेटजी असां मथां हमिलो कयो अथनि। झेड़े जी इतलाह मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ींदड़ धुरनि में ठापुर कराए ॿिन्ही धुरनि जे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ रोहिड़ी तालुक़े इस्पताल पहुचायो, जिते हू ज़ेरे इलाज आहिनि। आख़िर ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची